नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में खबर ॾींदा हलूं त सिंध हुकूमत आल सिंध डिस्पेंसरी जे मुतालबनि खे हल करण लाइ संजीदा ॾिसण में न पई अचे। आल सिंध डिस्पेंसर सिंध जो सदर वसाण बलोच मटियारी में आल सिंध डिस्पेंसर्स जी गॾिजाणी थी गुज़री है, जंहिंमें सिंध हुकूमत पारां थींदड़ ज़ातियुनि खिलाफ़ आवाज़ उठाइण जो वचन कयो वियो आहे। वसाण बलोच जो चवणु आहे त सिंध हुकूमत नंढनि मुलाज़िमनि जो क़दर न पई करे, ॾींहुं राति महिनत करे आवाम जी ख़िदमत कयूं था। असीं क्लोरोफाइड डिस्पेंसर हुजण सां गॾोगॾु इन मुल्क ऐं इन सूबे जा बाइज़त शहरी पिण आहियूं। इन मौक़े ते ख़ालिद हुसैन जट, बिलाल जखरेजो, जयराम दास, दोस्त मोहम्मद भंबरो, मुकेश, मंज़ूर मोहम्मद, रज़ा खोसो, हीरो लाल, गुलाम कादिर मंगरियो ऐं ॿियनि शिरकत कई। अॻुवाणनि जो चवणु हो त सिंध हुकूमत खे घुर्जे त डिस्पेंसर खे हर सहूलियत मुहैया करे ॾिनी वञे, जिते असां पंहिंजे तजुर्बे ऐं डिग्री तहत क्लिनिक खोले माण्हुनि खे फर्स्ट एड मुहैया करे सघूं। असीं डिस्पेंसर हुकूमत खे त ॾिसण में नथा अचूं, असां सां अहिड़ो नारवा सलूक कयो पियो वञे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो